इंग्लैंड ऐं ऑस्ट्रेलिया विच में एशियस सीरीज़ जी ॿी टेस्ट मैच में सख़्त मुक़ाबले खां पोइ ऑस्ट्रेलिया इंग्लैंड खे 43 रन्सुनि तां हाराए छॾियो आहे। पहिरीं मैच में जिते इंग्लिश फास्ट बॉलर ओले रॉबिन्सन ऑस्ट्रेलवी ओपनर उस्मान ख्वाजा ख़िलाफ़ गुथनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो, उते ई ॿी टेस्ट मैच केतिरनि ई तकरारी फ़ैसिलनि जे वर चढ़ी वई। लॉर्ड्स जे तारीख़ी मैदान ते ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड विच में एशियस सीरीज़ जी ॿी टेस्ट मैच उन वक़्तु ड्रामाई रुख़ अख़्तियार करे वरितो जॾहिं ऑस्ट्रेलवी विकेट कीपर एलेक्स कैरी इंग्लिश बैटर जॉनी बेरिस्टो खे क्रीज खां ॿाहिरि निकिरण ते रन आउट करे छॾियो। ॿी टेस्ट मैच जे आख़िरी ॾींहुं बेरिस्टो खे आउट करार ॾियण ते लॉर्ड्स में मौजूद तमाशाइनि ऑस्ट्रेलवी टीम ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी पिणु कई। बेरिस्टो बॉल जे डेड थियण जो इंतज़ारु छो न कयो, पर एलेक्स कैरी खेसि क्रीज मां निकिरण जी वार्निंग छो न ॾिनी। जहिड़नि सवालनि समेत हिन वाक़िए क्रिकेट जे उसूलनि ऐं स्पिरिट ऑफ क्रिकेट बाबति नओं बहस छेड़े छॾियो आहे। ॿी टेस्ट मैच में मांझांदे जे वक़्फ़े दौरान मैदान में मौजूद शौक़ीननि सेम ओल्ड आज़ीज़ ऑलवेज चीटिंग जहिड़ा नारा हयां, यानी ऑस्ट्रेलवी टीम पंहिंजी रवायती रविश बरक़रार रखंदे सदाईं बेईमानी कई आहे। ऑस्ट्रेलवी रांदीगर जीअं ई मांझांदे लाइ लॉर्ड जे लॉन्ग रूम में दाख़िल थिया त उते मौजूद मेलबोर्न क्रिकेट क्लब जे मेंबरनि बि धोखेबाज़ जा नारा लॻाइण शुरू कया। बेरिस्टो जे तकरारी आउट बाद इंग्लैंड जे फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड जॾहिं बैटिंग करण आयो त हिन बि ऑस्ट्रेलवी विकेट कीपर कैरी खे चयो त अव्हां खे सदाईं इन हरकत लाइ यादि रखियो वेंदो। हिन मैच खां पोइ बि इन वाक़िए खे क्रिकेट में सभ खां ख़राब अमल करार ॾिनो। ॿिए पासे इतला आहिनि त वाक़िए जी जांच बाद एमसीसी जे 3 मेंबरनि जी रुकनियत बि मुअतिल कई वई आहे। होॾां इंग्लिश कप्तान बेन स्टोक्स इन मामले ते ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो आहे त जॾहिं हू ऑस्ट्रेलिया वेंदा आहिनि त हुननि सां बि उते ई अहिड़ो ई वर्ताव कयो वेंदो आहे। क्रिकेट तज्ज़िये निगारनि जो चवणु आहे त इहा ॻाल्हि त वाज़िह आहे त टेक्निकी लिहाज़ खां जॉनी बेरिस्टो आउट हो। बेरिस्टो बॉल डेड थियण खां अॻु ई क्रीज छॾे चुको हो ऐं विकेट कीपर एलेक्स कैरी वॾी फुर्तीअ सां बॉल सिधो स्टंप में वहाए कढियो, जंहिं बाद खेसि पवेलियन मोटणो पियो। मैच बाद कैंगरूज़ कप्तान पैट कमिंस बेरिस्टो जे आउट बाबति ॻाल्हाईंदे चयो त विकेट कीपर कई भेरा बेरिस्टो खे क्रीज मां ॿाहिरि निकिरंदे ॾिठो, जंहिं बाद हुन खेसि आउट करण जो फ़ैसिलो कयो। तंहिं करे संदसि नज़रुनि में इहो बिल्कुलु जाइज़ आउट हो। हुन जो चवणो हो त रांदि जे चोथें ॾींहुं जीअं मिचेल स्टार्क जी दुरुस्त कैच खे कानून मुताबिक़ ग़लति करार ॾिनो वियो, तीअं ई जेकॾहिं इन ई कानून ते अमल कजे त जॉनी बेरिस्टो बि आउट हो। बेरिस्टो जे तकरारी रन आउट इंग्लिश बरस्टारनि खे घणो जज़्बाती करे छॾियो आहे, जंहिं सबबि ॿिन्ही टीमुनि जा लाॻापा कुझु बिगड़ी सघनि था। सीरीज़ में वापसी लाइ हाणे इंग्लैंड खे इन कावड़ मां बि भरपूर लाभ हासिल करणो पवंदो।